कंबर शहर के फैसल कॉलोनी के रहवासियों जो लाड़काने पुलिस के नाइंसाफ़िन खिलाफ मुख्तियारकार ऑफिस रोड ऐं डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणा आया। उन मौके ते मुज़ाहिरीन अब्दुल मजीद खोसो, अब्दुल सत्तार खोसो जो चवणु आहे त गुज़िरियल राति देर सां पुलिस जी अटालन असांजे घर जे चौदीवारी जो तक़दुस पामाल करे धाड़ेलनि जीअं घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर अंदर भञ-ड्राह करे असांजे 17 सालनि जे नौजवान जबार खोसो खे बेगुनाह गिरफ्तार करे विया आहिनि। पुलिस हथां गिरफ्तार कयल नौजवान जे पीउ अब्दुल मजीद खोसे जो चवणु आहे त मुंहिंजो पुटु शहर में मज़दूरी कंदो आहे। राति जो देर सां पुलिस चढ़ाई करे घर में भञ-ड्राह करे 3 मोबाइल फोन सेट फुर करे मुंहिंजे नौजवान पोरियत पुट खे बेगुनाह गिरफ्तार करे विया आहिनि। हिननि एसएसपी लाड़काणो डीआईजी लाड़काणे खां मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ्तार कयल पुट खे आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।